खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचण पिया दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद खुश्क में पुलिस कार्रवाई कंदे हैदराबाद में अगवा थियल औरत खे बाज़ियाब कराए वरितो आहे। वुमेन प्रोटेक्शन सेल पुलिस कार्रवाई कंदे खालदा लेगारी खे बाज़ियाब करायो। पुलिस औरत जे अगवा में मुलविस मोर खुश्क समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। खालदा के मुड़स ज़फर लेगारी सेवन शरीफ घुमाइण वठी वियो, जिते विकिरो कयो वियो। वालिद जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचण पिया दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद खुश्क में पुलिस कार्रवाई कंदे हैदराबाद में अगवा थियल औरत खे बाज़ियाब कराए वरितो आहे। वुमेन प्रोटेक्शन सेल पुलिस कार्रवाई कंदे खालदा लेगारी खे बाज़ियाब करायो। पुलिस औरत जे अगवा में मुलविस मोर खुश्क समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। औरत जे वालिद जो चवणु आहे त खालदा के मुड़स ज़फर लेगारी सेवन शरीफ घुमाइण वठी वियो हो, जिते विकिरो कयो।